प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु ऐं गुलाम सिंह ख्वाजा अॼु असां मौजूदु आहियूं ठठे ज़िले जे हिकु अहम तारीख़ी शहर मीरपुर साकरो में। हीउ शहर लॻभॻि 1.5 लख खां वधीक आबादी ते मुश्तमिल आहे ऐं हिन शहर जा केतिरा ई मसइला आहिनि। अचो ॾिसूं था हिन शहर जा माण्हू कहिड़े नमूने जा मसइला ॿुधाइनि था। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? पहिरीं त असांजो तिलक मीरपुर साकरो सॼे मसइलनि ते भर चढ़ियल आहे। पहिरीं ॻाल्हि इहा आहे त थरो ऐं शराब सरेअंजाम हले पियो, गुटके जूं इंतिहाई वॾियूं फैक्ट्रियूं खुलियल आहिनि ऐं सफ़ाई जे हवाले सां को त निज़ाम ई कोन्हे। तिलक मीरपुर साकरे हिकिड़ो वार्ड जेके रियानाबाद सां सॾियो वेंदो आहे, जंहिंमें जेके राजपसीर माण्हू से इंतिहाई ग़रीब ऐं मज़दूर तबक़े जा माण्हू आहिनि। हेतिरो टाइम तिलक मीरपुर साकरे खे थियो आहे, अञा ताईं उते बुनियादी ड्रेनेज सिस्टम या लाइट का अहिड़ी चीज़ ॾिनी कोन वई आहे। हींअर असां तिलक जी पीजेडी जो जेको टेंडर अख़बार में थियो उहो बि वॾनि माण्हुनि जी उताकनि जे हवाले सां हुआ, उन्हनि जा लिंक रोड हुआ, पर असां उन में इहो कोन ॾिठो थी त रिहानाबाद में जेके ग़रीब माण्हू जिन जा कखा आहिनि, घर आहिनि ऐं उन्हनि जे लाइ का स्कीम उन रखी हुजे। टीएम साहिबु असीं ख़ुदा इहो असांजे प्राइम मिनिस्टर साहिब खे या रिक्वेस्ट कंदासीं साईं काइम अली शाह खे त तिलक मीरपुर साकरो बि हिकु ज़िले ठठे जो तहलको आहे, इनखे छो नज़रअंदाज़ कयो थो वञे। ऐं जीअं त असांजो टीएम साहिबु जेको साकरे वार्ड नंबर 1 रिहानाबाद जंहिंमें ग़रीब माण्हू था रहनि उनखे जेको नज़रअंदाज़ कयो आहे, सो टीएम साहिबु पाण अची उनखे पहिरीं सर्वे करे विज़िट करे त उते कहिड़े क़िस्म जा माण्हू रहनि था। मुख़्तलिफ़ मज़दूर माण्हू ग़रीब माण्हू रहनि था। जॾहिं बरसाति पए थी या को अहिड़ो तूफ़ान अचे थो त उन्हनि जी घरनि जी छितियूं किरियो थी वञे, उन्हनि वटि ड्रेनेज सिस्टम न आहे, उन्हनि वटि पाणी पीअण जे लाइ न आहे। इन लाइ आउं इहो लफ़्ज़ अची पंहिंजी जॻह वठंदुसि त ख़ुदा हिननि ग़रीबनि माण्हुनि ते बि तवजो ॾिनी वञे ऐं ॿियूं जेकियूं असां वटि गुटकनि जूं वॾियूं जेके फैक्ट्रियूं आहिनि जंहिंजी पुलिस सरे अंजाम कमीशन वठी उन्हनि खे हलाए पई, इन्हनि खे फौरी तौरु बंदि कयो वञे। ऐं ॿियो थरे जो जेको वापो असांजे घर में थियो आहे ऐं इन ते बि को एक्शन खयो वञे त साईं जिन जी महिरबानी थींदी। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? असांजे शहर में काफ़ी मसइला आहिनि। मेन मसइलो जेको आहे सो असांजे गटरनि जो मसइलो आहे। उनजी जेका शहर खां ॿाहिरि शिम नाली वञे थी, उहा जेका वरी वॾी शिम में छोड़ करे थी, उते तव्हां ॾिसो त उतां जेके पैप क्रॉस कयो आहे, हिते त भाउ सभु शहर में था चवनि, पर उतां बि पाणीअ जो निकाल जेको सो तमामु थोरो आहे। मेन ॻाल्हि इहा आहे त इहा जेका ॿाहिरां शिम निकिरे थी उन्हनि जी खोटाई कई वञे, उॾां अॻियां जेका वॾी शिम आहे उतां जेको क्रॉस आहे पाणी जो उनखे ठाहियो वञे, शहर जा गटर ठाहिया वञनि। रेशम गली असांजी जंहिंमें बरसाति पवे थी गोॾे जेॾो पाणी बीहे थो, दुकानुनि मथे जो पाणी बीहे, का बि शइ कोन्हे, को बि पाणीअ जो सिस्टम निकिरण जो कोन्हे। मशीनूं रखनि था तॾहिं बि केॾां कढनि, जेकॾहिं अचनि थियूं कॾहिं मशीनूं तॾहिं बि उहो केॾां पाणीअ खे निकाल कनि। मेन जेका बि आहे निकाल जो सिलसिलो उनखे बहाल कयो वञे, गलियुनि खे पको कयो वञे। तमामु गलियूं जेकियूं कची आहिनि या डोड़ करे उहो जेको भुसो हूंदो आहे रेती वारो उहो विझंदा आहिनि त उहो वरी गप में अञा वधीक ख़राबु थिए थो। जेके बि गलियूं आहिनि शहर जूं उन्हनि खे पको कयो वञे। असांजे गॾु मौजूदु आहे मीरपुर साकरे जो समाजी अॻवान केविल आचारी। साईं तव्हां ॿुधायो त कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर? साईं साकरे शहर में त मसइला खोड़ आहिनि। पहिरियों त मसइलो असांजो एजुकेशन आहे। इन जे करे जो असांजी साकरो शहर हिकिड़ी वॾी सुठी आबादी रखे थो। तारीख़ी शहर आहे जंहिंमें 4 तारीख़ी वॾा बंदरगाह तारीख़ में रहिया आहिनि माज़ी में, ऐं हीअ तारीख़ जो असांजो हिकिड़ो वॾो मशहूरु ख़ितो रहियो आहे। उन सां गॾोगॾु असांजी जेकी गर्ल्स स्कूल आहे, नूर मोहम्मद निगार आहे, मेन प्राइमरी गर्ल्स स्कूल आहे, कॉलेज आहे, हॉस्पिटल आहिनि, त खोड़ उहे मसइलनि जो शिकार आहिनि। इन करे जो ठेकेदारी जेको निज़ाम पुराणो हुयो उन में जेको पंहिंजे मनपसंदि माण्हुनि खे कमकार ॾेई इन जे करे उहे सभु कमकार करे हलिया विया। इन करे जो कमु जेको आहे उते उते पियो आहे। ॿारड़ा जेका आहिनि मुख़्तलिफ़ स्कूलनि ॿियनि में पढ़नि था ऐं दरबदरी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहिनि। उन सां गॾोगॾु असांजो जेको मसइलो वॾे में वॾो ॿियो जेको हेल्थ आहे, साकरो घोड़ाबारी केटी मदर खारे चाण खे जेको शेख ज़ैद हॉस्पिटल जेको लॻे थो, उन शेख ज़ैद हॉस्पिटल में बि को बि वीएम जी सहूलियत कोन्हे। असां वटि का बि लेडी डॉक्टर कोन्हे ऐं उन सां गॾोगॾु असांजी जेकी अस्पताल जी जेकी हालत आहे उहा ख़स्ता हालत थी वई आहे। असां सिंध गवर्नमेंट खां इहो अपील कंदासीं त उहो महिरबानी करे इन ते स्पेशल तवजा ॾियनि त जीअं असांजी जेको सॼो सामूंडी पट्टी आहे उन जा माण्हू हिते अचनि था त उहे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारीनि। ऐं जेके औरतूं स्पेशल औरतूं आहिनि, नंढा ॿार आहिनि, जा नांग जी वैक्सीन जेकी आहे, ऐं PPI त पंहिंजी जॻह ते कमु करे बि, पर PPI जी त ज़िम्मेदारी कोन्हे। ज़िम्मेदारी असल हीअ सिंध गवर्नमेंट जी आहे ऐं सिंध गवर्नमेंट खे स्पेशल इन जे लाइ कोशिशूं वठणु खपनि त जीअं उहे इन हवाले सां शेख ज़ैद अस्पताल खे स्पेशल हिनखे अपग्रेड करे हिन में जेके बुनियादी जेकी सहूलियतूं आहिनि, जेकी खोट आहे उनजी पूराई कयो वञे। उन सां गॾोगॾु जेकी असांजा जेका हींअर जेका टेंडर थिया आहिनि TMU साहिबु कया आहिनि, उहे सभु मनपसंदि माण्हू जेका उन जा पंहिंजा नवाज़ी जेको आहे उन्हनि इलाइक़नि में त टेंडर थिया आहिनि, उते जेको कमु बि उन्हनि माण्हुनि खे पंहिंजा नवाज़ी वारनि खे मिलंदो। पर जेका पुठिते पियल जेका असांजी मीरपुर साकरे जा जेका ॻोठ आहिनि या इलाइक़ा आहिनि, मिसाल वार्ड 1 आहे, रियानाबाद आहे, वार्ड 1 आहे, वार्ड 2 आहे ऐं वार्ड 4 आहे। इन करे इहे सभु उहे इलाइक़ा आहिनि जंहिंमें सभु मिसकिन ऐं ग़रीब माण्हू था रहनि।
उन ते कंहिं क़िस्म जी का तवजो कोन थी ॾिनी वञे त असीं स्पेशल संद गवर्नमेंट खां ऐं असांजी जेके लाॻापियल डी सी ठट्टा खां इहो मुतालबो कंदासीं त स्पेशल मीरपुर साकरे जे लाइ स्पेशल पैकेज करे ऐं जेका टेंडर थिया आहिनि उन्हनि खे नज़र में रखी ऐं तव्हां उन्हनि जेके माण्हू आहिनि ऐं उन्हनि जे असुलु जॻहियूं आहिनि उन्हनि ताईं जेको कमु पुॼाए वञनि त जीअं साकरे जा मसइला हल थी सघनि। ऐं उन सां गॾोगॾु असांजे जेके बदअमनी जेकी हिन वक़्तु सूरत मीरपुर साकरे जी इहा आहे बदअमनी जो असांजी रोज़ ॾींहं जो सराउंडिंग साकरे जे इर्द गिर्द मां 2, 4, 5 गाॾियूं जेकी फुर थियनि थियूं उन सां गॾोगॾु शहरी महफ़ूज़ कोन्हे। ताज़ो बि हींअर 2 ॾींहं अॻियां जेको आहे सो ताराचंद जेको वाणियूं असांजो आहे दीवान उन दोस्त जे बि जेको दुकान मां जेको खाट लॻो आहे ख़बर न आहे त केरु धुरियूं आहिनि जेको साकरे जो अमन तबाह करणु वेठा आहिनि। ऐं उन सां गॾोगॾु जेको साकरो असांजो जेको साकरो शहर आहे जेके तक़रीबन ठहंदे तमामु मीरनि जे दौर में ई ठहियो आहे, पर उन सां गॾोगॾु जेको साकरो कुरेशी मार्केट में जेकी माल जी पिड़ी लॻंदड़ हुई, पर हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे जो पीपल्स पार्टी जा कुझु दोस्त ऐं पंहिंजी जेकी नवाज़ी जे हवाले सां उन माल जी पिड़ीअ खे जेको शिफ्ट करे साकरे खां ॿाहिरि खणी विया आहिनि। साकरे जा 4 तरफ़ आहिनि, केॾां पिड़ी खणी वञनि, साकरे मां जान छुटंदी रशिमा सां ई कोन, पर घटि में घटि असीं चवंदा त पिड़ी अहिड़ी जॻह ते लॻाई वञे जंहिंसां माण्हुनि खे जेको फ़ाइदो थिए, वापारियुनि खे फ़ाइदो थिए। उहा हमेशह लाइ पिड़ी जेकी दोस्त खणी विया आहिनि असीं उन्हनि खे बि गुज़ारिश था करियूं त उहा पिड़ी हमेशह लाइ उते रहणु खपे, छो त जे पिड़ीअ खे तव्हां दर बदर कंदा साकरे जी जेकी मैशत आहे उहा तबाह थी वेंदी। जे साकरो मैशत तबाह थी वई त असां पाणी जी अॻे ई खोट आहे ऐं पाणी जी खोट रहंदी त ज़ाहिर इंसान असीं आबादियूं जेकियूं आहिनि शहर सां सिधो वास्तो थी रखनि त शहर तबाह थी वेंदा त असांजो इलाइक़ो जेको हिकु दफ़ो ॿीहर जेको खंडर जी तरफ़ वेंदो हले। असीं स्पेशल गुज़ारिश कंदासीं डिस्ट्रिक्ट ठट्टा ऐं CM सिंध खां त साकरे जे लाइ स्पेशली पैकेज रखे साकरे जा जेका बुनियादी मसइला आहिनि उन्हनि खे फौरी तौर ते जेको हल कई वञे। ऐं उन सां गॾोगॾु असीं स्पेशल जेको असीं SSP ठट्टा खां मुतालबो कंदासीं जेके साकरे शहर में जेके मंशियाती जेकी भटियूं हलनि पियूं ऐं उहे कंहिंखां बि गुझियूं कोन्हे, निशानदेही उन असां करियूं था तव्हां असां सां गॾिजी हलो ऐं तव्हांखे असीं उहे ॾेखारियूं त मंशियाती भटियूं किथे हलनि थियूं। स्पेशल पैकेज वठी ऐं कोशिशूं वठी उन्हनि भटियुनि खे बंदि कयो वञे। ठट्टे ज़िले जे शहर मीरपुर साकरे जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं। हितां जे महरूफ़ राइटर ऐं तारीख़दान साईं रशीद गबोल सां। साईं तव्हां ॿुधायो त हिन शहर जी कहिड़ी तारीख़ आहे? साईं हीउ तमामु क़दीम शहर आहे, जीअं रवायतुनि मुताबिक़ या कुझु किताबनि में हिन जो अहवालु अचे थो। हीउ टियों साकरो आहे। पहिरियों ई जेको साकरो हो सो समुंड जे किनारे ते हो ऐं उनखां पोइ वरी पोइ जीअं समुंड ज़मीन खे खाईंदो अचे पोइ माण्हू लॾ पलाण कंदा आया। हीउ जेको मौजूदा मीरपुर साकरे में जंहिंमें असां बीठा आहियूं त इहो जेको मीरपुर साकरो आहे इहो मीरनि जे वक़्त में ठहियलु आहे। जॾहिं मीरनि जेके से हुकूमत में आया आहिनि पोइ मीर परियल ख़ान टालपुर जेको सो हिन इलाइक़े जो तहसीलदार थी रहियो, उहो उन ॻोठु ठाहियो मीरपुर साकरो। साकरो माना आबाद या मीरनि जो ॻोठु। पोइ उनखां इहो असीं ॾिसूं पिया मीरपुर साकरो आहे। ऐं हीउ जेको इलाइक़ो आहे तमामु क़दीम आहे, जीअं सिंध क़दीम आहे त हीउ इलाइक़ो बि क़दीम आहे। हीउ जेको इलाइक़ो आहे सो सिंध जी बाक़ाइदा दिलि हो। तव्हां ॾिसंदा त बंभोर खां वठी कटी बंदर ताईं मुख़्तलिफ़ नंढा वॾा शहर आहिनि, उन्हनि जा निशान आहिनि। जीअं साईं बंभोर जो जेको बंदरु आहे जाखी बंदरु आहे, पोइ राणनि जो कोट आहे। हिते राणो अर्जन जेको हो सो साकरे जो वाली हो। कलोड़नि जे दौर में उनजी पंहिंजी रियासत हुई, पोइ कलोड़नि उनखे क़तलु कराए छॾियो। अञा बि धारा जा बंदरु जेको पहिरीं जेको साकरो उनजो जेको हेड क्वार्टर हो या गादी हंधि खणी चऊं त धारा जा बंदरु हो। ऐं पोइ वक़्तु सर इहे जेके से तारीख़ूं तब्दील थींदियूं आहियूं, पर अफ़सोस इहो आहे जो असांजी जेका सिंध जी तारीख़ लिखी वई आहे उहा असांजे माण्हुनि कोन लिखी आहे, ॿियनि धारियुनि माण्हुनि जी लिखियूं। फ़ारसी किताब जा अरबी जेके उहा लेखक उन्हनि तां ॾिसी असांजे माण्हुनि तारीख़ लिखी, पर असांखे घुरिजे त पंहिंजी तारीख़ पाण असीं लिखूं, कोशिशि करियूं। सिंध में अहिड़ा काफ़ी असांजा राइटर थी गुज़रिया आहिनि वॾा अदीब, जीअं साईं हसामुद्दीन रशीदी साहिबु आहे, मौलाई शेदाई साहिबु आहे। इहे मुंहिंजा पसंदि जा राइटर आहिनि। इन्हनि तमामु घणो कुझु लिखियो ऐं बाक़ाइदा सच बि लिखियो। ऐं त डॉक्टर नबी बख्श बलोई साहिबु उन बि वॾी जदोजहद ऐं जाखोड़ कई आहे। त हीउ जेको इलाइक़ो आहे हाणे हिन जी असां ॾिसंदा, हीउ जेको इलाइक़ो आहे बंभोर खां वठी केटी बंदर ताईं असांजे ज़मीन ते कब्ज़ा थियनि पिया, असांजे प्लाटनि ते कब्ज़ा थियनि था। लैंड माफ़िया जा माण्हू हिते अचनि था, असांजा ई माण्हू ब्रोकर थियनि था। ब्रोकर आहिनि उहे वरी असांजा इलाइक़ा विकिणनि पिया, असांजूं ज़मीनूं वञनि पियूं, असांजा प्लाट वञनि पिया। ऐं हिते जे माण्हुनि सां वॾो हिकिड़ो ज़ुल्म आहे। तव्हां ॾिसंदा त हीउ सिंध जो छेड़ो आहे, माना जो अरबी समुंड असांजे भर में आहे। तंहिंजे करे हिन इलाइक़े जी तमामु वॾी अहमियत आहे, पर अफ़सोस आहे जे असांजे जेके राइटर हुआ या अदीब हुआ उन्हनि हिन इलाइक़े खे का अहमियत कोन ॾिनी आहे। इहो ॿुधायो त जेके हिन तक जा चूंडियल नुमाइंदा आहिनि उनजो कहिड़ो किरदारु रहियो आहे? पहिरियों ई जेको हिन खां अॻु में असांजो MP हो या हितां जेको वज़ीर सक़ाफ़त
साईं उन खां वधीक अॻु में पहिरीं थोरो आउं इहो ॻाल्हाईंदो हलां त हिन इलाइक़े जी वॾी हिकिड़ी बदक़िस्मती आहे तालके साकरे जी। जे पाकिस्तान ठहण खां वठी असांखे को बि पंहिंजे तालके जो नुमाइंदो न मिलियो आहे। हमेशह जेके सियासी पार्टियूं आहिनि ॿाहिरियां माण्हू हाणे हिते असां त जेके मुसलत कंदा आहिनि ऐं जेका तारीख़ आहे जॾहिं इलेक्शन ठही आहे त ॿाहिरियां माण्हू अचनि था ऐं जेके गुज़िरियल 5 सालनि में जेका वज़ीर सकाफ़त हुई ससुई पलियो साहिबु उहा बि त 2 भेरा चूंडी वज़ीर थी ऐं उनजो जेके स्कूल तव्हां असांजे स्कूल जी हालति ॾिसो वाहिद हिकिड़ी सिंधी मीडियम स्कूल आहे नूर नगार छोकिरियुनि जी स्कूल आहे उहा हली ॾिसो उनजो ठेको बि उन पंहिंजे माइटनि खे ॾिना। उहे जेके आहिनि से ठेकेदार आया जायूं कराए लो खणी वञी विकिणी छॾियऊं। उहे नियाणियुनि जी स्कूल जेका आहे सा उहा फिटी पई आहे। अॼु तलक ताईं उहे जेके सिंधी नियाणियूं आहिनि उहे दरबदर आहिनि, तइलीम जो को बि इंतिज़ामु न आहे। ऐं उनखां अलावा हिते मसइलो साईं असांजे सिंध धरतीअ जो या असांजी ॿोलीअ जे बका जो मसइलो आहे। मसइलो वॾो आहे अहम तइलीम जो। तइलीम बाक़ाइदे तबाह आहे, कुझु कोन्हे कि जिते स्कूल आहिनि ॿार आहिनि त उते मास्तर कोन था वञनि, जिते मास्तर को आहे त उते ॿार पढ़णु तयारु कोन्हनि। इन ॿारनि खे केरु तइलीम ॾींदो? उस्ताद ई ॾींदो। असीं पंहिंजे धरतीअ सां बि गद्दारी पिया करियूं। ख़ासि करे जेको उस्ताद आहे उहो पघार त 50,000 वठे थो पर मुंशीगिरी वॾेरनि जी रईसनि जी करे थो। जेकॾहिं को ईमानदार ऑफिसर हिते अचे थो उहो जेकॾहिं वठ पकड़ करे थो त MPA जा सियासी माण्हू आहिनि उन्हनि खे फ़ोन कनि था। उहो जेको मास्तर आहे 12 महीना पघार स्कूल ते नथो वञे पर हर महीने उनखे पघार मिले थी। ऑफिसर वीचारा मजबूर आहिनि, छा कजे। हाणे त जेको सो असांजे शहर में या सिंधीअ लेवल ते पर असांजे तालके साकरे में अलाए केतिरा समय प्राइवेट स्कूल खुली विया आहिनि। इहो असांजे सिंधी ॿोलीअ सां ज़ुल्म आहे। इहा जिनाती ॿोली जेका आहे सा असांजे माण्हुनि ते मरी पई वञे। इन्हनि जो असां सां को बि तालुकात न आहे। हे कोशिशि कनि पिया त जेके सिंधी स्कूल आहिनि उन्हनि खे ख़तमु कयो वञे या बंदि कयो वञे। असीं कंहिं बि हालति में इहे सरकारी सिंधी स्कूल बंदि करणु कोन ॾींदासीं। बाक़ी मसइलो छो त तइलीम जो सुधारे आणण लाइ करे इहो सुधारो आऊं ऐं तव्हां नथा आणे सघो। इन लाइ करे इंतिज़ामिया आहे हिते जा जेके MP आहिनि या वज़ीर आहिनि सियासी माण्हू आहिनि वॾेरा आहिनि ऐं उहे ई जेको सो अमल करे सघनि था। मास्तरनि खे हाज़िर रहे मन राहिनि त इहो जेको सो तइलीम जो मसइलो हल थी सघे थो। जेकॾहिं न ऐं उनखां अलावा तालके साकरे में तइलीम खां सवाइ वॾो मसइलो आहे। तव्हां ॾिसंदा त हिते जा जेके मास्तर घुसड़ू मास्तर आहिनि उहे ऑफिसरनि खां बि ॾाढा आहिनि। जो मूं पहिरीं ॿुधायो त जेकॾहिं को सुठो ऑफिसर अचे थो हींअर मौजूदा TO साहिबु असांजो आहे बशारत इलियास जुखियो साहिबु, उहो तमामु सुठो कमु करे पियो पर अहिड़े सुठनि ऑफिसरनि खे कमु करणु ॾिनो कोन थो वञे। असांजा जेके मास्तर आहिनि मास्तरनि जी माना आहे उस्ताद छा आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण फरमायो त आऊं हिन क़ौम जो उस्ताद बणिजी आयो आहियां। उस्ताद लफ़्ज़ जी माना आहे अॻवान रहबर ऐं उस्ताद सिंध जो अञा बि ज़िंदा आहे। रसूल भाई पलीअ जहिड़ा माण्हू बि असांजे सरकारी स्कूल में पढ़िया आहिनि। जामी चांदीअ जहिड़ा माण्हू पढ़िया आहिनि। इनाम शेख जहिड़ा माण्हू पढ़िया आहिनि जेके दानश्वर आहिनि उहे बि हिन ई स्कूल में पढ़ी विया आहिनि। बाक़ी प्राइवेट स्कूलनि में ठीकु आहे प्राइवेट स्कूल तव्हां भले हलायो पर उते घटि में घटि सिंधी सब्जेक्ट रखी वञे। हाणे फ़र्ज़ु करियो मुंहिंजा भाउ जेकॾहिं प्राइवेट स्कूलनि में असांजो को ॿारु पढ़ी वञे थो त उनखे त सिंधी पढ़णु कोन ईंदी। उनखे कहिड़ी ख़बर त शाह जो रिसालो छा आहे। शाह जो रिसालो पढ़ी कोन सघंदो। उनखे कहिड़ी ख़बर त दौलत दरिया ख़ान जो कहिड़ो किरदारु हो या साईं दोदे सुमर जो कहिड़ो किरदारु हो। सिंधू दरिया जेका आहे सा उनजो वह मेरा मेहराण बि नाला आहिनि। उन्हनि खे त का ख़बर कोन पवंदी। इहो असांजा जेके कुझु माण्हू पंहिंजा सिंधी आहिनि उहे बि उन्हनि सां धारियुनि सां गॾु शामिल आहिनि। ख़ुदा तइलीम खे बचायो वञे। तइलीम बचंदी असांजी ॿोली बचंदी। जे असांजी ॿोली न बची त पोइ असांजो वजूद ख़तमु थी वेंदो। हाणे त असांजा वॾा शहर असांजे हथनि मां साईं निकिरी विया आहिनि। हाणे असांजे ॻोठनि ते कब्ज़ा पिया थियनि। त इहो ई मुंहिंजो मुतालबो आहे त पहिरीं असांजे तइलीम खे सुधारियो वञे। तइलीम खे हाणे वरी फ़र्ज़ु करियो त जेके बि असांजा उस्ताद आहिनि उहे पहिरीं हुआ कखपतीअ मां लखपती आहिनि। तव्हां ॻाल्हि शहरनि में ॾिसो वॾा वॾा वञी जा बंगला आहिनि। उहे जेके असांजा उस्ताद आहिनि उहे गुटकनि जा कारोबार हलाइनि पिया। वॾा वॾा माना उहे कारोबार हलाइनि पिया। वॾनि वॾनि रईसनि जे उताकंद वेठा आहिनि। MPN जे जेके MP आहिनि उन्हनि सां उन्हनि जा वास्ता आहिनि। पोइ हुननि खे कहिड़ो डपु आहे त असीं वञी ॿार पढ़ायूं या पघार असांजी बंदि थींदी। बाक़ी उस्ताद जेको कुझु जेके वीचारा मिसकिन उस्ताद आहिनि उस्ताद अॼु बि ज़िंदा आहे। साकरे में उस्ताद आहिनि, तालके में आहिनि, सॼी सिंध में उस्ताद मां सॼी सिंध असांजी भरी पई आहे। उहे पंहिंजी कोशिशि कनि पिया, पाण पतो ॾियनि पिया
पर छा आहे उन्हनि माण्हुनि खे अॻियां अचणु ॾिनो ई कोन थो वञे। हिते असां वटि जेके आहिनि साईं सुपरवाइज़र जेके आहिनि से 10 सालनि खां अची बीटनि में वेठा आहिनि। मुंहिंजो इहो मुतालबो आहे त जेके हर साल इम्तिहान खां पोइ जेके बीट ऑफिसर तब्दील कया वञनि ऐं उनखां अलावा जेके ऑफिसर आहिनि उहे घटि में घटि महीने में स्कूलनि जो जेको सो बाक़ाइदे विज़िट कनि, ॿारनि खे अचनि पुछनि ऐं त ॿार जेको सो स्कूल में पढ़नि था या न। हिकिड़ा त मास्तरनि जो हिकिड़ो उहो क़िस्म आहे जेको गुसूरू आहिनि स्कूल ते नथा वञनि, ठीकु आहे। ॿियो वरी जेको क़िस्म आहे उस्तादनि जो उहे स्कूल में बि अचनि था, वेठा बि आहिनि, हाज़िरी बि लॻी पई आहे पर पढ़ाइनि कुझु कोन था। हा, इन मसइले खे बि असांखे ॻोल्हणो पवंदो। त पहिरीं असांजो मसइलो आहे तइलीम असांजो जियापो आहे ज़िंदगीअ जो। तइलीम जेकॾहिं असांजी ख़तमु थी वई त असांजो वजूद ख़तमु थी वेंदो, असांजी धरती वेंदी हली, असां वटि पोइ कुझु कोन बचंदो। पोइ ईअं ही सोचण जहिड़ी ॻाल्हि आहे। जेतोणीकि मीरपुर साकरे जे शहरनि खे खोड़ सारा शिकायतूं आहिनि ऐं उन्हनि चवणु आहे त हिन शहर जी तइलीम मुकमल तौर ते तबाह आहे ऐं शहर में TMA इंतिज़ाम पारां के कम न कराया विया आहिनि। असां ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हांजे मक़ामी बलोच मूवमेंट जे अॻवान नबील रंद सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि साकरे शहर जा? साईं वॾी महिरबानी गुलाम सिंह साहब। त मसइलनि जे हवाले सां जेकॾहिं साकरे तालुके जे लिहाज़ ॻाल्हि कजे त मसइला तमामु काफ़ी ऐं गंभीर आहिनि, पर मसइलनि खे हल बि करणु घुरिजे। पर असांजी हिते इंतिज़ामिया जी नाअहली सबबु ऐं तक़रीबन असां वटि मुआशी जेके से मामला आहिनि उन्हनि ते जेको सो को बि ध्यानु नथो ॾिनो वञे। असांजा तइलीम आहे मसइलनि घटि आहिनि, साकरे तालुके जा आहिनि, उहे खुला पिया आहिनि ऐं रोडनि ते गंद किचिरो आहे ऐं साकरे जूं गलियूं तमामु सोढ़ियूं आहिनि, उते माण्हू दुकान रखियो वेठा आहिनि, अचु वञ में तकलीफ़ थिए थी। ऐं साकरे जे लाइ अहम मसइलो इहो आहे त तइलीम जे मसइले लाइ साकरो तालुको सिर्फ़ु 0 आहे ऐं स्कूलूं जेके आहिनि से बंदि पियल आहिनि। साकरे तालुके में काफ़ी अहिड़ा मसइला आहिनि जिन खे मुंहिंजे ख़्याल में जेकॾहिं हल करणु जोॻा आहिनि उन्हनि खे हल कयो वञे त मुंहिंजे ख़्याल में तमामु सुठो थींदो। बाक़ी जेके मसइला आहिनि NGOs कुझु कमु करे पियो आहे तालुकनि में, उते बि जेको सो तइलीम जो मयार घटि आहे ऐं हेल्थ बि तक़रीबन सुस्तु आहे। हेल्थ जे मसइलनि ते बि ध्यानु ॾिनो वञे ऐं हिते जा ॿिया बि मसइला आहिनि उन्हनि खे बि हल कयो वञे। मीरपुर साकरे जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हांजे समाजी अॻवान साईं ज़िया शेख सां। साईं तव्हां ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि साकरे शहर जा? साकरे शहर में असांखे ड्रेनेज जो मसइलो आहे, वापडा जो बिजली जी तारनि जो मसइलो आहे, मेन तारूं जेके आहिनि से लोड शेडिंग जे करे टुटनि थियूं। इन जो वॾो मसइलो आहे एजुकेशन में प्रॉब्लम आहिनि, जेके माण्हू पढ़ाइनि कोन था, छोकिरा ॿार स्कूल में आहिनि पर टीचर कोन था वञनि, उहो वॾो मसइलो आहे। ऐं मेन इरीगेशन जो असांखे वॾो मसइलो आहे, इरीगेशन जूं खातियूं कोन थियूं थियनि, इंजीनियर फंड्स खाई वञनि ऐं खातियूं कोन था करनि इरीगेशन में। मेन मसइलो आहे पुलियूं टुटियूं पियूं आहिनि इरीगेशन जूं, को बि इरीगेशन जो पोइवार नथो करे। असांखे वॾो मसइलो आहे माण्हुनि खे पाणी कोन थो मिले, आबादी कोन थी थियनि, टाइम ते वाराबदी थी वञे। असां इरीगेशन जी सॼे सिस्टम सां नाइल इंजीनियर जे करे असां परेशान आहियूं। ऐं ॿियो साकरे में TMO जो फंड्स अचनि था पर उहे फंड्स यूटिलाइज़ सही कोन था थियनि, इस्तेमालु सही कोन थियनि। हींअर 7 करोड़ जेको ठीको थियो आहे उहो मुख़्तार परीअ खयो आहे ऐं पब्लिक हेल्थ मां ॿुधो आहे त उहो कमु रुॻो मेन नालो थोरो ठाहे पियो, उन खां पोइ ॿियूं नालियूं ठाहे या न ठाहे। मुख़्तार असांजो दोस्त आहे मगर उनखे खपे त कमु करे ऐं इलाइक़े में जेको कमु आहे उनजो कमु करे। पब्लिक हेल्थ जो TMA जे फंड मां कोन थो थिए, TMA जा फंड पघारूं थियनि थियूं। ॿियो को अवां पाण ॾिसो भई घिचियूं कीअं आहिनि, रोड कीअं आहिनि, ड्रेनेज जो मसइलो कीअं आहे, इहो सभु TMA जी नाइली आहे। ऐं असां वधीक तव्हांखे हॉस्पिटल जा प्रॉब्लम आहिनि, पर ग़रीब माण्हू अचनि था उनखे दवाऊं कंहिं मिलनि थियूं कंहिं कोन थियूं मिलनि। अवां पाण वाक़ुफ़ ॿिया दोस्त ॿुधाए त बाक़ी रही ॻाल्हि आहे असां तव्हांखे बाक़ी पुलिस डिपार्टमेंट जी थोरो नाइली आहे। 2 चोरियूं मुंहिंजे पाड़े में थियो, तारे वाणे जूं, उहो 2 ॾींहं थी वियो पर उनजी अञा पोइवारी कोन थी आहे। मुंहिंजो पाड़ो जेको पंहिंजो ज़िया पाड़ो आहे मेन रोड ते, हुनमें चोरियूं थियूं आहिनि। असांखे इहे शिकायतूं आहिनि थोरियूं ऐं प्रॉब्लम त आहिनि। बाक़ी मेन कमु असांजो जेको आहे वापडा जो आहे, वापडा जो मेन तारूं जेके
गुलाम ला खां वर्क वटि इहे फॉल्ट थिए थो 1,32,000 अचे थी उहो टुटियूं वञनि थियूं ओल्ड वायरिंग आहे महिरबानी करे असांखे ओल्ड वायरिंग खे नई वायर कराइणी गर्मियूं अचनि थियूं माण्हू गर्मी में मरी वेंदा इन खे मेन मसइलो इहो वापडा जो कमु ऐं इरीगेशन जो कमु इहो ज़रूरी आहे पाणी मिले ऐं लाइट हुजे इहो मेन मसइलो आहे असांजे शहर जो आहे ऐं उन खां पोइ एजुकेशन जो मसइलो आहे एजुकेशन लाइ तव्हां ॿिए हंधि वरिता जो सॼो मुल्क सॼो भींग आहे तव्हां पाण सम्झो था असां हुन ते वेही तनक़ीद कयूं तंहिंखां बहितर त तामीरी कमु थियणु खपनि उस्ताद पघार वठनि था कमु कोन था कनि स्कूल ॿारनि खे पढ़ाइनि कोन था कई अहिड़ा स्कूल आहिनि बंदि पिया आहिनि कई अहिड़ा स्कूल आहिनि जेके टीचर न आहिनि किथे ग़रीब माण्हू आहिनि आम सिंधी माण्हू ग़रीब पढ़ी कोन थो सघे उनजे ॿारहं में पढ़े थो प्राइवेट स्कूलनि जा वॾा चार्जिस आहिनि वॾी चार्जिस वठी 2-3 प्राइवेट स्कूल खुलियनि त उहो कारोबार करे वेठा आहिनि उन्हनि जो कारोबार आहे असांजे प्राइवेट गवर्नमेंट वारनि खे मास्टरनि खे अलाए उहे ख़र्ची था ॾियनि इन करे उहे स्कूल बंदि थिया पिया आहिनि सभु माण्हू प्राइवेट ॿारनि खे पढ़ाइनि था इहा ग़रीब माण्हुनि जे लाइ वॾो नुक़सानु आहे आम माण्हुनि जो असांजे लाइ इहो आहे ऐं वधीक असांजा दोस्त ईंदा उहे ॿुधाईंदा मेन मसइला मूं तव्हांखे 2-3 ॿुधाया ऐं वायरिंग चोरी जी थोरी आहे थी आहे जेको मुंहिंजे पाड़े में तव्हांखे ॿुधाई ऐं मक़सदु आहे त इरीगेशन जो मेन मसइलो आहे ऐं वापडा जो मेन मसइलो आहे साईं मीरपुर साकरे में तमामु घणा मसइला आहिनि 20 सालनि खां वठी रोड टुटा पिया आहिनि मच्छी मार्केट जेका आहे उनजो को बि अघु न आहे पंहिंजी मस्ती कनि पिया गोश्त जेको आहे उहो बि नंढड़ा कचा पाॾा कुहनि था खीर पियाक ऐं गटर सफ़ाई जो को बंदोबस्तु न आहे ऐं स्कूल नूर मोहम्मद निगार उनजो ठेकेदार साहबु लोह लाहे वियो आहे अञा ताईं उहो 5 सालनि में स्कूल न ठहियो आहे त ॿिया बि हज़ारे मसइला आहिनि जीअं हिकिड़ो मूं थोरी सिपासनामो नंढड़ो तव्हांखे पेश करियां हले चो ॿोल पियो चुरपुर असांजे मीरपुर में अॼु ॾींहों ॾींहुं हाल आहे अबतर असांजे मीरपुर में अॼु टुटी विया रोड ऐं रस्ता सफ़ाई न आहे का साईं घिटियुनि में आ घटर घर घर असांजे मीरपुर में अॼु महांगाई एॾी थी वई अधो अधु अघु मथे आहे न आफ़ीसर को आयो नर असांजे मीरपुर में अॼु वॾा वापारी त वाणिया वधाए चीज़ सभु वेठा हीरो मोहन ऐं वाणियूं हर असांजे मीरपुर में अॼु तपेदारनि तपायो आहे हले बैंकनि में बदमाशी पियल आहे मोह में तिन खे वर असांजे मीरपुर में अॼु रवेनु जा किलार कपुण रखनि डीसीअ जा पावर था सिपाहीअ कंहिं में नाहे सुर असांजे मीरपुर में अॼु मज़ूरी नाहे माण्हुनि लाइ रुॻो आहे बुख बीमारी नथो ॾे हाण को ओधर असांजे मीरपुर में अॼु जुआ चोरी ऐं गुटके ते थियो को ज़ाब्तो नाहे बनिया बेवस जो आफ़ीसर असांजे मीरपुर में अॼु अॻूणे दौर में लिखियो त न वाहिद वर कयो आहे ससुई वई आहे पुनल पोयां न वाहिद वर कयो आहे ससुई वई आहे पुनल पोयां त अहिड़े तरीक़े सां अञा ताईं ग़रीबनि खे मिली कोॾी बि कान आहे रुॻो दावा पिया कनि दिलबर असांजे मीरपुर में अॼु किरोड़े जिन कमाया हुआ बनाए बिल सभु कूड़ा करे उमिरो आया हींअर असांजे मीरपुर में अॼु जमाल आहे बनायो ही गज़ल ग़मगीन थी गम में जमाल आहे बनायो ही गज़ल ग़मगीन थी गम में करम पंहिंजो को क़ादिर कर असांजे मीरपुर में अॼु सही इहो मसइला आहिनि मसइलो हल कहिड़ो आहे तव्हांखे ख़्याल में? साईं उहा असांजा जेके चूंडियल एवज़ी आहिनि इहो उन्हनि जो कमु आहे त महांगाईअ ते राब्तो रखनि तइलीम ते कोशिशि कनि ऐं जेके सफ़ाई सुथराई जेका आहे उन ते ऐं उन्हनि खे हक़दारनि खे पंहिंजी नौकरियूं ॾियनि विकिरो न कनि ऐं 2-2 लख 3-3 लख जेके नौकरियूं विकिणनि पिया ईअं न थियणु खपे। साईं कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? साईं असांजा मसइला तमामु इलाही आहिनि पर मुंहिंजो नालो बसर ख़ासकेली आहे यूसी हाजी किराना सां तालुक़ु आहे मुंहिंजो सोशल मुलाज़र आहियां माना पंहिंजे यूनियन में कमु कंदा आहियूं असां इंतिहाई जेको पाणी जो हेर जेको बहिरान आहे सो इंतिहाई वॾो आहे ऐं उन में छा आहे त असांजी जेके पोछड़ इलाइक़ो आहे माना समूंडी इलाइक़ो आहे साहिली पट्टी आहे उते जेको पाणी इंतिहाई माना पोछड़ ते आहे ई कोन्हे उन जे करे असां जेके बीमारियूं आहिनि
तिन जो त माना छा तव्हांखे ॿुधायूं एतिरो छो त उते अस्पताल ई कोन्हे असांखे वेझी अस्पताल ई कोन्हे जेको असांजो जेको सो को लेडी माना डॉक्टर कोन्हे असां वटि ऐं माना स्कूल त हुअं ई माना ख़तमु आहिनि प्राइमरी जेके आहिनि असां वटि मिडिल स्कूल ई कोन्हे जेकॾहिं स्कूल आहे त पोइ असांजे यूनियन में आहे तॾहिं माना मिसाल ॻाल्हि वॾनि माण्हुनि जे आहे त उहे माण्हू माना असांखे असांजा ॿार उते कोन था पढ़ी सघनि छा आहे करे उहा इलाही इंताई परे आहे साकरे खे वेझो थो लॻे पोइ असांखे माना न मिडिल स्कूल आहे न प्राइमरी स्कूल आहे न असां घरल स्कूल आहिनि ऐं असांजा बच्चा जेके आहिनि यकीन करियो त एतिरे माना ईअं सम्झो मज़ूरी करण में पूरा आहिनि असां छो त जेके गवर्नमेंट आहिनि जेके स्कूल आहिनि से बिल्कुलु माना उन्हनि ते मास्तर अचनि ई कोन था छो त उते भताखोरी लॻी पई आहे उनजे करे माना असां तइलीम जो सिस्टम ऐं हेल्थ जो सिस्टम इंतिहाई माना पोइते पियल आहे पाणी त हुई असां वटि आहे ई कोन्हे बोरान लॻो पियो आहे असां वटि ऐं असां वटि जेको आहे नौजवान जेको तबिको आहे इलाही नशे में फैलिजी वियो आहे चर्च आहे माना थरो आहे माना गुटको आहे बदनामी माना इलाही वधी वई आहे ऐं असांजी जेके असांजी यूनियन जेकी आहे असांखे पाण ईमानदारी असां वेंदा आहियूं हुते उनजी यूनियन जी बिल्डिंग जी हालति ॾिसूं था असांखे माना शर्म थिए थो छा करियूं असां पर छाजे करे सभु वॾा माण्हू उन्हनि जे हर शइ उनजे हथ में आहे त असां ग़रीब माण्हू कुझु कोन था करे सघूं जेको अॻियां निकिरे थो ॻाल्हाए थो त उहो माना अॻियां मरे थो वॾनि माण्हुनि जे अॻियां ईअं असांजे अखियुनि सां ई मौजा थिया आहिनि त अहिड़ा जंहिं माना अॻियां कुझु इलेक्शन में मसइला थिया त मरिया थो हाजी क़ासिम समूह इन ई माना हिसाब सां मरी वियो त अहिड़ा काफ़ी माना जेको माण्हू हाणे अॻियां निकिरे थो का ॻाल्हि करण जे लाइ त उहो माना महीने में 5 महीने उहो सम्झो दुनिया तां हलियो थो वञे त उनजे करे माना डप जे करे माण्हू यूनियन में हाणे कुझु ई कोन बाक़ी तव्हां विज़िट करियो यूनियन असांजे हाजी गिलाणी जेकी हींअर जेकी कंडीशन ऑफिस जी आहे यकीन करियो तव्हां ॾिसंदा त माना परेशान थी वेंदा चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि जो छा किरदारु बसि चूंडियल नुमाइंदा माशाल्लाह छा चऊं चूंडियल नुमाइंदनि जो ऐं साईं पहिरीं जेको सुठा कमु कराया जेको साईं जो दौर हो ऐं हाणे बि माना साईं असांजे यूनियन अमीर हैदर शाह जेकी कुझु माना उनजी कोशिशि आहे ऐं अञा असां सां उन हींअर इहो आहे त असांखे लाइट उन कुझु मुहैया करे ॾिनी आहे लाइट बिजली पहिरीं त असां बिजली कोन हुई पर इहो आहे शुक्र असां हींअर ॻोठ में तारूं वारूं लॻी चुकियूं आहिनि ऐं असां वटि लाइट जो कुझु साईं जे अचण खां पुठियां पोइ इहो सिस्टम थियो आहे साईं कहिड़ा मसइला आहिनि साकरे शहर जा साकरे शहर जा त खोड़ मसइला आहिनि ऐं पाणीअ जे माना किल्लत आहे वॾी पाणी आहे कोन्हे ऐं ॿी ॻाल्हि त गटर खुला पिया आहिनि साकरे जा ऐं उन खां अलावा जेके आहिनि तमामु अंब वाला मसइला लॻा पिया आहिनि पेट्रोल या डीज़ल जेके शयूं किरियूं आहिनि अॼु ॾींहं ताईं उहे वरी उन किराया बि गाॾी जा कोन घटाया विया आहिनि ऐं उन खां अलावा वापारियुनि बि उहे ई अघु साॻी रखिया आहिनि ऐं उन खां अलावा अस्पताल जी उहा ई साॻी हालति आहे न उन में माना आहे पंहिंजी डॉक्टराणी कोन्हनि ऐं उन खां अलावा बाक़ी ॿिया त तव्हां पाण ॾिसो था त इहा हालति कहिड़ी लॻी पई आहे शहर त माना वॾो वाह वेलो लॻो पियो आहे वॾो गज़ब आहे चूंडियल MP MLA उन्हनि छा कयो साईं उन्हनि त असां त ॾिसूं ई कोन था उन्हनि खे नज़र ई कोन था असांखे अचनि जॾहिं इलेक्शन थिए थी त हूअं अचनि था उन खां अलावा असांखे नज़र नथा अचनि जेको माण्हू हींअर पुॼे थो त को मसइलो हल करण लाइ तयारी कोन्हे मीरपुर साकरे जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कंदासीं हितां जे MPA साईं अमीर शाह शिराज सां साईं तव्हां ॿुधायो त हिन शहर जा खोड़ सारा मसइला आहिनि ऐं उन जे हल लाइ तव्हां छा कयो आहे अदा पहिरीं ॻाल्हि त हिते पंहिंजो मीरपुर साकरो हूअं मसइलनि जो शहर आहे छा आहे की मसाइल त घणेई आहिनि पर उन ते अमल गवर्नमेंट जो कमु आहे उन ते अमल करे पर सची पुछो त गवर्नमेंट बिल्कुलु ख़ामोश थी वेठी आहे माना साकरो तेलको उनखे यादि ई कोन्हे पर ख़ासि तरह ठटो ज़ुलो ऐं सिजाओ दिले जी ॻाल्हि कई कंदुसि त उन्हनि जी नज़रुनि में ई कोन्हनि छाजे करे त हिते जे माण्हुनि असांखे मैंडेट ॾिनो आहे ऐं वॾी पंहिंजो मैंडेट असां खटायो आहे 7 सीटूं ते खटी आया आहियूं उन जे बावजूद बि जेको सो हीअ जेको सो हिते हिकिड़ी ॻाल्हि त वॾी करप्शन थिए पई ख़ासि तरह ऐं लोकल गवर्नमेंट जी ॻाल्हि कंदुसि त TMO ऑफिस में ई कोन्हे ऐं उन खां अलावा पंहिंजो मतिलबु का बि सफ़ाई सुथराई जी हालति तमामु इंतिहाई ख़राबु लॻी पई आहे ड्रेनेज सिस्टम नाकारा आहे गटरनि जा ढेर लॻिया पिया आहिनि ऐं का बि सहूलियत कोन्हे ऐं गवर्नमेंट अलाए छो उन ॻाल्हि ते एक्शन कोन बि खणे इन करे असांजी वधि खां कोशिशि ई असां असेंबली फ्लोर ते बि आवाज़ु उथारियो आहे ऐं इंशाल्लाह उथारींदासीं पर इहे मसइला घणी आहिनि जीअं तव्हांखे ॿुधाईंदो रहां त हिते जी साकरे में हिकिड़ी माल पिड़ी आहे उहो 40 सालनि खां वठी जेको सो हिते ई पंहिंजो शहरी इलाइक़े में आहे पर उहो जेको हिकिड़ो बासर शख़्स जेको आहे उनखे खणियो वरी चयो त 4-5 किलोमीटर अॻियां उते रखणु चाहे थो पर असां बिल्कुलु मूं असेंबली जे फ्लोर ते आवाज़ु उथारियो इंशाल्लाह उथारींदासीं ऐं इहो कंहिं सूरत में थी कोन करणंदासीं छो त हीअ माण्हुनि जो शहरी माण्हुनि जो मुस्तक़बिल जो सुवालु आहे ऐं इन करे जेको सो ॿी इहा ॻाल्हि त जेको
40 सालनि खां वठी जेकी पीढ़ी आहे उहो जेका माण्हू मक़ामी माण्हू हुते आहिनि उहो चवंदा साईं हिते बहितरु आहे, छो त हुते परियां हूंदी त हुते फुरुनि में वारदातूं थींदियूं, फुरू थींदियूं, इन करे असां कंहिं सूरत में कोन करणु ॾींदासीं। कहिड़ो सबबु आहे जो सिंध हुकूमत तव्हांजे तक मसइलनि ध्यानु कोन थी ॾिए? दादा बसि सिंध हुकूमत अलाए छो इन करे कोन थी ॾिए तवजो त ठटो ज़िलो ऐं सजाओ ज़िलो उन मां शिराज़ीन तमामु मार्जन सां वरी लीडूं त खटियूं आहिनि, 5 सीटूं असीं खटी आहियूं, 2 सीटूं असांखे लूज़ थियूं आहिनि, उन जी सज़ा ॾिनी पई वञे, छो त असां सां इंतकामी कार्रवाइयूं थियनि पियूं, उनखे फ़ैसिला थी करियो पिया, पर असांजे माण्हुनि सां उन्हनि सां जंहिंसां गॾु असां इंतकामी कार्रवाइयुनि जो सिलसिलो वधाए छॾियो आहे, छो त ठटे ज़िले जे माण्हुनि ॾोह कयो त शिराज़ीन खे वोट ॾिनो आहे, इन करे जेको माण्हुनि खां जेको इंतकामी कार्रवाई थी वञे, ऐं ठटो ज़िलो बि सिंध जो हिसो आहे ऐं सजावल ज़िलो, पर उनखे अलाए छो नज़रअंदाज़ कयो थो वञे, गवर्नमेंट अलाए छाजे करे इन ॻाल्हि ते ख़ामोश थी वेठी आहे। हल्के तइलीम तबाह तव्हां कहिड़ा क़दम खया आहिनि? दादा बिल्कुलु मुंहिंजो क़दम आहे, ऐं बिल्कुलु पंहिंजे हल्के में ॿिए ॾींहुं रोज़ु माना मुंहिंजो अचणु वञणु थिए थो, ख़ासि तरह इजलास न हूंदा आहिनि त पोइ आउं पंहिंजे हल्के में ई हूंदो आहियां, ऐं मूं पाण विज़िट कंदो आहियां के स्कूल तक़रीबन 300 स्कूलनि ते मां सम्झो 100 स्कूल बंदि पिया आहिनि, ऐं उन ते मूं कोशिशि कई आहे त तक़रीबन आउं सम्झां थो त कुझु आउं स्कूल खोलाए बि आहियां, ऐं मुंहिंजी इहा ई कोशिशि आहे त आउं पंहिंजे हल्के में वञा, पंहिंजो जिते बि स्कूल बंदि पियल आहिनि उहो खोलायां, मूं मिनिस्टर साहिब खे बि ॾिनो आहे पंहिंजो, ऐं मूंखे उन यकीन ॾियारियो त शिरा साहिब का बि अहिड़ी कोताही हुजे त आउं बिल्कुलु तव्हां मूंखे ॾिजो, उन ते आउं बाक़ाइदे अमल कंदुसि। तव्हांजे तक़रीर जेके TMA आहिनि उन जे हवाले खां तव्हां केस दाख़िल कयो हो करप्शन जे हवाले खां, ऐं असेंबली में आवाज़ उथारे पोइ छा थियो? दादा असां त नेब में बि केस कयो आहे, असेंबली में, कोर्ट में बि आहियूं, ऐं उन खां अलावा बसि अलाए छाजे करे, छो त मेन मसइलो न गवर्नमेंट जो, गवर्नमेंट हिते जेको पैसा जेका अचनि था तक़रीबन 1 करोड़ 75 लख रुपया मुंहिंजे ख़ाली साकिरे तेल जी जेकी बजट आहे, हूअं ज़िले ठटे जी त 10 करोड़ खां वधीक बजट अचे थी, पर आउं साकिरे जी ॻाल्हि कंदो छो त जिते नुमाइंदो आहियां, पर मुंहिंजे ख़्याल में उहो को बि तरक़ियाती कमु कोन्ह थियो। हिकिड़ी ॻाल्हि त असांजा हिननि फंड बंदि करे छॾिया आहिनि, असां इंतकामी कार्रवाई त हलनि पियूं, फंड बंदि आहिनि असां सां, ऐं उनखां पोइ वरी इहो सिलसिलो हले पियो जेको सो मतिलबु जेको मुंहिंजे ख़्याल में अंदाज़नि मुंहिंजे ख़्याल में त 1 करोड़ 75 लख जी बजट अचे पई, उन में को बि तरक़ियाती कमु कोन थो ॾिसणु अचे, उन में तव्हां ॾिसो ड्रेनेज सिस्टम जेको आहे सो नाकारा आहे, ऐं पीअण जो पाणी कोन्हे, ऐं मच्छर स्प्रे कोन पिया थियनि, ऐं सफ़ाई सुथराई हवाले सां बिल्कुलु मूंखे नथो लॻे त जेको सो हिननि पासे अखि खुले गवर्नमेंट जी, तमामु हिन पासे ध्यानु ई कोन था ॾियनि, ऐं आउं इनशाला त हर फ्लोर ते आवाज़ उथारींदो जेतिरो मूंखां पुॼंदो इनशाला कंदासीं पंहिंजो। मीरपुर साकिरे शहर जे मसइलनि जे हवाले खां असां ॻाल्हि ॿोल कई मुख़्तलिफ़ शहरनि सां, असां हुननि ॻाल्हि ॿोल कंदासीं तव्हांजे अहम ऐं मौजूद शख़्सियत साईं अज़ीज़ साईं ॿुधायो कहिड़ा मसइला आहिनि मीरपुर साकिरे शहर जा? बुनियादी मसइला जेके आहिनि से जीअं सॼे असांजे मुल्क में सिंध में या असांजे शहरनि नंढनि ॻोठनि कस्बनि में आहिनि, सफ़ाई जो बुरान, तजावज़ात, गंदगी, ड्रेनेज जो नाकारा हुअणु, वाटर सप्लाई या पाणी बराबरि तरीक़े सां माण्हुनि खे न पहुचणु, ऐं उनखां सवाइ ओवर क्राउडिंग, पॉपुलेशन जेका आहे मतिलबु शहरी आबादीअ ते मीरपुर साकिरो ॻोठ हो, हाणे उन ते ॿहिराड़ी जो माण्हू शहर में जीअं वॾनि शहरनि ते जीअं आबादी जो दॿाउ वधे पियो, साॻियो शहर ते वधे पियो, माण्हू ओवरलेपिंग थिए पई, हिक ॿिए मथां वेहनि पिया, ऐं उनखां पोइ जेके माण्हू जिते घर हुआ अॻे बुनियादी तरह, अॼु खां 10 साल अॻु में उहो वधी एक्सटेंड करे पंहिंजो गली घटी सड़ी खे इनक्रोच पियो करे, ऐं इनक्रोचमेंट जे करे इहा आहे त मेन अंदरि शहर में अचण वञण जा जेके घटियूं आहिनि से इनक्रोच थी चुकियूं आहिनि। हाणे उनखे तव्हां कानून जे तहत चओ या लाक़ानून त पर ईअं थिए पियो। असल में बुनियादी तरह सां असांजी सोसाइटी जेका जेके इदारा आहिनि उन्हनि खे टाउन प्लानिंग या मथे खां हेठि ताईं जेके आहिनि उन्हनि जो जेको उहो त सिरे खां आई कोन्हे को, ऐं पॉपुलेशन जेकॾहिं 3.2 या जे परसेंट सां वधे पई, माण्हू त वधनि पिया, उन्हनि खे घर बि खपे, उन्हनि खे गली बि खपे, उनखे सफ़ाई बि खपे, उनखे इहो खपे, पर असांजी जेका बुनियादी तरह जेको प्लैनिंग आहे, प्लैनिंग फ्लास आहिनि, आबादी वधे पई, स्केर्स सोर्सिस आहिनि, वसीला घटि आहिनि, ऐं इहे जेके बुनियादी शयूं जंहिंजे करे सफ़ाई करणु नामुमकिन थी थो वञे, ऐं पाणी पुॼाइणु नामुमकिन थी थो वञे, शहरी सहूलियतूं थियणु नामुमकिन थो वञे, आउं हुते हुजां या को ॿियो हुजे।
पर बुनियादी अंगखरी जेकॾहिं ग़लति आहिनि त केरु बि माण्हू फ़रिश्तो थी ठाहे नथो सघे, चाहे हिकिड़ो एडमिनिस्ट्रेटर रखो या ॿियो रखो या चोथों रखो या पंजो रखो। बुनियादी जेके टाउन प्लानिंग या बुनियादी जेके इंफ्रास्ट्रक्चर जा मसइला आहिनि उन लेवल ते उन जी लाइ हिकिड़ो बाक़ाइदे तरीक़ाकार थींदो आहे। पहिरीं त उनखे सुधारणु खपे, उनखां पोइ शहर सुधी सघंदा। मीरपुर साकरे साहिबु साॻी हालत आहे, ईअं साॻे नमूने सां ॿियनि शहरनि में बि सिंध में या पाकिस्तान में इहा साॻी हालत आहे। त 4 इहे मसइला जेके तव्हांखे ॿुधाया इहे बुनियादी आहिनि। इन करे जेको माण्हूअ खे जेको अमन ऐं आहिस्ती हुजे सो मुश्किल थो मिले, इहे मसइला आहिनि। साईं कहिड़ा मसइला आहिनि तव्हांजे शहर जा? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम, अस्सलाम वालेकुम। सभ खां पहिरीं असीं सिंध टीवी न्यूज़ जा शुक्रगुज़ार आहियूं जेके असांजे शहर में हली आया आहिनि असांजे मसइला ॿुधण लाइ, उनखे हाईलाइट करण जे लाइ। असांजे इलाइक़े साकरे में हज़ारे मसइला आहिनि जेके सदियुनि खां हलंदा अचनि पिया। हीउ क़दीमी शहर आहे मीरपुर साकरो, जंहिंमें हज़ारे मसइला आहिनि। केतिरा ई हुकूमत आया, केतिरा ई विया, बदिलजंदा रहनि था, पर हिन इलाइक़े जा मसइला अञा ताईं हल थी न आहिनि सघिया। केतिरा ई MP MNA आया जेके दावो कंदा रहनि था त असीं हिन इलाइक़े खे पुरअमन बनाईंदासीं, एजुकेशन जो सिस्टम बहितर कंदासीं ऐं पंहिंजो हेल्थ जो सिस्टम बहितर कंदासीं, पर अफ़सोस सिर्फ़ु दावा ई रहिजी वियूं आहिनि। ऐं करोड़नि रुपयनि जो बजट अचे थो जेको हड़प कयो वेंदो आहे। का ख़बर का सिस्टम कोन्हे त इहो सिस्टम, इहो बजट किथे इस्तेमालु थींदो आहे, केॾांहुं वञे थो, का ख़बर कोन्हे। सिर्फ़ु ई इहो रिकॉर्ड ऐं डेटा में शामिलु थींदो आहे, इशू कयो वेंदो आहे, पर ज़ाहिरी का बि इन जी ज़ाहिरी चीज़ नज़र कोन थी अचे त इहे किथे इस्तेमालु थियो ऐं कहिड़ा तरक़ियाती कम थी सघिया आहिनि। तव्हांजे ख़्याल में मसइले जो हल छा आहे? इन मसइलनि जो हल इहो ई आहे त हिन इलाइक़े में अहिड़ा सुठा माण्हू चूंडिया वञनि जेके अॻियां वञी मसइलनि खे सम्झी सघनि ऐं हल करे सघनि। जी नरेंद्र ॾिठो त मीरपुर साकरे जे शहर जे माण्हुनि खे न फ़क़ति इंतिज़ामिया पर चूंडियल नुमाइंदनि खां खोड़ सारी शिकायतूं आहिनि। हिन शहर जे माण्हुनि जी इहो चवणु आहे त हिन शहर में कंहिं क़िस्म जा के कम कोन थिया आहिनि ऐं चूंडियल नुमाइंदा पिणु हिन शहर मां ग़ाइबु आहिनि। ज़रूरत हुन ॻाल्हि जी आहे त हिन शहर जा मसइला बुनियादी मसइला तुर्त तकड़ी बुनियादनि ते हल कया वञनि त जीअं हिन शहर जे माण्हुनि जी शिकायतूं दूरि थी सघनि। कैमरामैन फारूक जान सां गॾु गुलाम सिंह ख्वाजा, ठठो।